नाज़िम बुलंदी शाहकरी में महिराण टीवी तरफ़ां 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण ऐं सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत जे ऐलान खां पोइ सक़ाफ़ती सरगर्मियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसो था ज़ुल्करनैन जी ही रिपोर्ट। जीअं त महिराण टीवी न्यूज़ जे सरवाण गुलाम नबी मोराई साहब तरफ़ां 6 डिसंबर खे सक़ाफ़ती ॾिहाड़े तौरु मल्हाइण जो ऐलान कयो आहे। सक़ाफ़ती ॾिहाड़ो सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि मल्हायो वेंदो। इन सिलसिले में बुलंदी शाहकरी जे शहरनि बि सक़ाफ़ती ॾिहाड़े खे भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कयो आहे ऐं महिराण टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई जे सॾ खे मान ॾींदे हितां जे शहरनि सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कराया आहिनि ऐं सक़ाफ़ती ॾिहाड़े खे भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कयो आहे। अचो त इन सिलसिले में हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं तो वधीक छा था चओ। तमामु ज़बरदस्त गुलाम नबी मोराई साहब जेको ही 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं असीं तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं जो अहिड़ा सक़ाफ़ती प्रोग्राम थियनि पिया ऐं असीं सॼे सिंध जे माण्हुनि सां गॾु सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। 6 डिसंबर के असां सक़ाफ़ती ॾिहाड़े तौरु भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। हीउ ॾिहाड़ो असां लाइ ईद जे ॾिहाड़े जीअं आहे, असां हिनखे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सिंध जा ॿेट ऐं सिंध जूं ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते कंहिं बि धारे खे बर्दाश्त न कंदासीं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं असीं इंशाअल्लाह पंहिंजो ही सक़ाफ़त आहे हिनखे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं इन हवाले सां आऊं उस्ताद बुखारी जूं चंद सिटूं आहिनि से ॿुधाईंदुसि त जो क़ौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांखे अहिड़ा मौक़ा मिलिया आहिनि ऐं असांखे पंहिंजी जेका सक़ाफ़त उजागर करणु घुरिजे। सिंधियुनि जी आहे, कंहिंजे पंहिंजी जागीर न आहे। गुलाम नबी मोराई जा 14 लख जंहिं सिंधियुनि जे लाइ जागी, सिंधियुनि खे जाॻायो ऐं बिल्कुलु उन जी असांजे लाइ माना बिल्कुलु असांखे सिंधी नौजवान छोकिरनि खे असांखे सुजागी ॾियण जे लाइ हिकु टीवी जो हुन प्रोग्राम रखी जिन थोरा असांजे बिल्कुलु ई सिंध सिंधियुनि जी आहे। सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकु मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां छा लिखी।